के नौकर हुआ सवली सिंधीअ में चइजे त उहे जलाल चांडे वटि केतिरा हुआ ऐं उहे कहिड़नि कहिड़नि क़बीलनि सां तालुक़ रखंदा हुआ ऐं उन खां अलावा जलाल चांडे हूअं बि सखी माण्हू हुयो ऐं जलाल चांडियो पंहिंजे मुलाज़िमनि खे पघार घणी ॾींदो हुयो ऐं कहिड़नि कहिड़नि ख़ुशियुनि में जलाल चांडियो उन्हनि जी मदद कंदो हुयो। दोस्तो हिकु बहितरीनु ऐं भलो वाक़ियो तव्हांजे लाइ खणी आयो आहियां जलाल चांडे जे नौकर जो, जेको तमामु घणो सोशल मीडिया ते वायरल बि आहे ऐं उन जा कुछ बोल भी तव्हांखे ॿुधाईंदासीं त जलाल चांडियो पंहिंजनि नौकरनि जलाल चांडियो हूअं ई सखी माण्हू हुयो ऐं जलाल चांडियो पंहिंजे नौकरनि जो बि तमामु घणो ख़्यालु कंदो हुयो, छाजे करे जो नौकर बि हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ रखंदा हुया ऐं ग़रीब हुया। दोस्तो जलाल चांडे वटि हिकिड़ो नौकर हुयो जेको माछी कबीले सां तालुक़ रखंदो हुयो, उहो बिल्कुलु हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ रखंदो हुयो ऐं उन जॾहिं जवान थियो, उन जी शादीअ जो वारो जॾहिं आयो त पोइ उन जा जेके सोरे जा हुया, जेके माई जा माइट हुया, उन्हनि हिकिड़ी डिमांड रखी उन सां त जॾहिं जलाल चांडियो हिन महफ़िल में अची ॻाईंदो त पोइ असां पंहिंजे छोकिरीअ जो संग तोखे ॾींदासीं ऐं पोइ जेको आहे सो असां शादी छोकिरे जी कराईंदासीं। त हाणे इन ॻाल्हि में उहे हिकु ग़रीब माण्हू हुया ऐं जलाल चांडे वटि मुलाज़िम हुयो छोकिरो ऐं छोकिरे खे पंहिंजे पीउ चयो त बाबा हाणे तुंहिंजा सोरे जी हीअं था चवनि, हाणे जीअं तुंहिंजी सलाह हुजे तीअं कयूं। त हुननि ड्रिजंदे ड्रिजंदे जॾहिं जलाल चांडे सां इहा हक़ीक़त कई, छाजे करे जो हिन में बि 3-4 ॾींहं लॻी आहे हुननि खे। जलाल चांडियो महफ़िलनि में वञे पियो ऐं जलाल चांडे खे वांदकाई कोन पई मिले। जॾहिं हिकिड़े ॾींहं का 5 मिंटनि जी वारखाई मिली त जलाल चांडे सां उन्हनि इहा ॻाल्हि रखी त बाबा हे मसइलो आहे। त जलाल चांडे उन्हनि खे चयो त बाबा ठीकु आहे, हाणे तव्हां वञी जेको आहे सो प्रोग्राम पंहिंजो सिधो कयो ऐं जेका बि तारीख़ रखंदव उहा तारीख़ मूंखे ॿुधाए छॾिजो, मां उन तारीख़ ते हलियो ईंदुसि। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे उहे तारीख़ उन खे ॿुधायूं ऐं जलाल चांडे उन तारीख़ जे मुताबिक़ वञी उन्हनि वटि पंहिंजे मुलाज़िम जी शादीअ में वञी ॻायो बि सही ऐं 5000 जो हार बि उन खे ॾेई आयो ऐं उन खां अलावा उन राति उन महफ़िल में जेके पैसा पिया जलाल चांडे खे ऐं जेके घोर पिया उहे सभई बि पंहिंजे मुलाज़िम खे ॾिनई ऐं उन जी शादी कराए रस्मात कराए ॿिन्हिनि धुरियुनि खे राज़ी करे पोइ जलाल चांडियो पंहिंजे ॻोठ जी तरफ़ आयो। दोस्तो जलाल चांडे जा अहिड़ा हज़ारे वाक़िया आहिनि जेके जलाल चांडियो मुफ़्त में वञी महफ़िलनि में ॻायो ऐं जलाल चांडे जो हिकु ओॾण माई वारो बि वाक़ियो आहे, उहो बि तमामु घणो मक़बूल आहे दोस्तो सोशल मीडिया ते। ऐं अहिड़े तरीक़े सां ओॾण माई जे पुट जी शादी हुजे, जॾहिं ओॾण माई जा जेके माइट हुया ओॾ बिरादरी जा, उन्हनि उन ओॾण माई खे चयो त बाबा ठीकु आहे, सिंध जो हिकु मक़बूल फ़नकार आहे जलाल चांडियो, जे अगरि जलाल चांडियो शादीअ में अची ॻाईंदो त पोइ असां पंहिंजे छोकिरीअ जो संग तोखे ॾींदासीं। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां उन ओॾण माईअ पंहिंजे मुड़ुस खे जलाल चांडे जे तरफ़ रवानो कयो, लेकिन बिल्कुलु ग़रीब हुया ऐं ओॾ कबीले सां तालुक़ रखंदा हुया। पोइ हुननि ॾिठो त भेणा असां ओॾ आहियूं, जलाल चांडियो मुस्लमान आहे, असांजी इज़त किथे कंदो ऐं असां मिसकीन आहियूं, असांजे हिन महफ़िल में किथे ईंदो। हिते हू कंफ्यूज़ ऐं मायूस थी विया। पोइ जॾहिं जलाल चांडे खे ॻोल्हा कंदे कंदे उन माईअ जो मुड़ुसु वञी जलाल चांडे वटि पुॻो त चेपल उबत सुबत उन खे पातल हुया ऐं गर्मियुनि जा ॾींहं हुया, तमामु पघर में शम थी जॾहिं जलाल चांडे वटि आयो त जलाल चांडे सभ खां पहिरीं उन खे पाणी थधो पीआरे पंहिंजे ओताक ते विहारे मानी उन खे खाराए ऐं उन शख़्स खे चयईं त बाबा तूं रिलैक्स थी वे, परेशान न थी, अलाह कंदो जेको मामिलो ऐं जेको मसइलो तुंहिंजो हूंदो उहो असां तुंहिंजो हल कंदासीं। दोस्तो अहिड़े तरीक़े सां पोइ जॾहिं उन शख़्स मानी दानी खाई जॾहिं जलाल चांडे खे पंहिंजा हवाल कया त जलाल चांडे जे अखियुनि मां बि ॻोढ़ा निकिरी आया ऐं जलाल चांडियो ख़ुशि बि थियो त यार अहिड़े तरीक़े सां भला इन बहाने वञी ओॾ जा जेके ओॾ कबीले जा माण्हू आहिनि उन्हनि जा रस्म रवाज़ बि ॾिसी ईंदासीं ऐं उन्हनि जी थोरी घणी मालूमात बि वठी ईंदासीं। पोइ जलाल चांडे हिन खे पुठीअ ते हथु रखी ऐं जलाल चांडे चयो त बाबा ठीकु आहे, मां फ़लाणी तारीख़ ते हलियो ईंदुसि।
पोइ अहिड़े तरीक़े सां दोस्तो जलाल चांडियो उन तारीख़नि ते वञी उन्हनि जे ॻोठु पुॻो। जलाल चांडियो उमूमन सिज लथे जी टेम ते पुॼंदो आहे हर महफ़िल ऐं हर प्रोग्राम में, छाजे करे जो जलाल चांडियो राति जो ई महफ़िल ॻाईंदो आहे ऐं राति जो ई फंक्शन हूंदा आहिनि उन्हनि जा। लेकिन हिन ओड कबीले जे माण्हुनि वटि जलाल चांडियो 5 बजे वञी पुॻो हुयो। हिकिड़ी छपरड़ी ठहियलु हुई, जलाल चांडिए खे उन छपरड़ी में विहारियो ऐं जलाल चांडियो सियाणो ऐं सेबतो माण्हू हूंदो हुयो। जलाल चांडिए ॾिठो त भेण ओड कबीले जा माण्हू आहिनि, मतां हिननि जा जेके माइट ऐं जेके अज़ीज़ अचनि शादीअ में उहे इतबार न कनि त भेण जलाल चांडियो हिकु वॾो फ़नकार आहे, हिननि जे शादीअ ते अलाए अचे अलाए न अचे, मतां हिननि जी शादी न ख़राबु थी वञे। पोइ अहिड़े तरीक़े सां जलाल चांडियो 5 बजे वञी उते वेही रहियो उन्हनि वटि ऐं हुननि बि जलाल चांडिए जी तमामु घणी ख़िदमत कई ओड कबीले जे माण्हुनि। ऐं ओड कबीले जे माण्हुनि जा जेके वॾेरा ऐं जेके माण्हू हुया उहे जलाल चांडिए खे पंहिंजे दरमियान में ॾिसी करे तमामु घणो ख़ुशीअ जो इज़हार कयूं ऐं उन ग़रीब ओड सां तमामु घणो भाकुर पाए ऐं ख़ुशीअ सां मिलनि पिया त भेण जलाल चांडियो तव्हांजे ओताक ते आयो आहे। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां पोइ जॾहिं राति थी महफ़िल स्टार्ट थी त जलाल चांडिए सॼी राति ॻाए करे सुबुह जे टाइम ते जॾहिं अलविदाई जो टाइम हुयो त जलाल चांडिए खे कमो बेश बैग या ब्रीकेस न हूंदो, पोतड़नि में पैसो ईअं पुठारक करे खणंदा हुया। पोइ जलाल चांडिए खे जेके बि पैसा मिलिया हुया उहे घोर जा ऐं जेके हारूं पयूं हुयूं उहे सभई उन ग़रीब जेको आहे सो ओॾण माई जे मुड़ुस खे ॾेई ऐं पाण उतां शादीअ जो अटेंड करे महफ़िल पाण पंहिंजे ॻोठ जे तरफ़ रवाना थियो। त दोस्तो अहिड़ा किसा इहे हक़ीक़त में शुमार आहिनि, इहे असां तव्हांखे ईअं अॻिते पोइ तयारियूं कहाणियूं कोन पिया ॿुधायूं। इहे अगरि जे सोशल मीडिया ते तव्हां सर्च कंदो त इहे मशहूरु ऐं मक़बूल वाक़िया आहिनि जलाल चांडिए जे ज़िंदगीअ जा। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।